पिटशा में खबर ईंदा हाल तो जोनल कमांडर साउथ जोन जो सेक्टर 2 जो दौरो डीआईजी नेशनल हाईवे एंड मोटरवे पुलिस साउथ जोन जावेद अली मर जो सेक्टर 2 जो दौरो कयो, जिते सेक्टर कमांडर अमले सां गॾु इस्तक़बाल कयो वियो ऐं गुलनि जो गुलदस्तो पिण पेश कयो वियो ऐं महिमान ख़ास के गार्ड ऑफ ऑनर पेश कयो वियो, जॾहिं त डीआईजी तरफ़ां दफ़्तर कैंप जे इमारतुनि ऐं ॿिए टेकटी जो पिण दौरो कयो, जॾहिं त सरकारी प्रॉपर्टी जिन में गाॾियूं वसलो ऐं गोला बारूद आरओ प्लांट समेत समूरी सरकारी शयुनि जो मुआइनो कयो वियो, जॾहिं त ऑफिस में वण पिण लगाया विया। सेक्टर कमांडर मोहम्मद कासिम वड़ाइच सां गॾिजी ऑपरेशनल डीएसपी खावर मोइन, इंस्पेक्टर असद मुनीर, आजाद बलोच, मोहम्मद अली पंवर, मुजफ्फर कोलाची ऐं ॿियनि इंसामी मीटिंग जे पिण सदारत कई वई, जंहिंमें सेक्टर जी कारकर्दगी खे सारायो ऐं वधीक ऑपरेशनल ऐं सिक्योरिटी मामलनि खे वधीक बेहतर बनाइण जी हिदायत पिण कई वई। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल शॉप दे रहा है सबसे अच्छी सर्विस, बेहतरीन क्वालिटी के आला मयार वॉलपेपर और सीलिंग खूबसूरत डिजाइन और कलर्स में दस्तयाब है। हर किस्म के पीवीसी वॉलपेपर्स और सीलिंग लगवाने के लिए हमसे राब्ता करें। हैदराबाद, कासिमाबाद, लतीफाबाद, जामशोरो, मीरपुर खास और सिंध के मुख्तलिफ शहरों में सर्विस मौजूद है। सोमरो 3D वॉलपेपर एंड पीवीसी पैनल। राब्ता नंबर रंजन अली सोमरो 0333 370 2516, व्हाट्सएप 0333 370 7886। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।